बोदर फार्म में कुनरी तालके जे बॉयज़ एंड गर्ल्स स्कूल जो इमारतूं ज़बून हाल बणियल आहिनि, जंहिं करे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही है। रिपोर्ट करियो आहे जानिब दिलवाणी। बोदर फार्म वेझो तालका कुनरी जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल भडो कपरी ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल भडो कपरी जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं स्कूल बिल्डिंग जी सहूलत ऐं ॿियनि बुनियादी सहूलतनि खां महरूम आहिनि। बॉयज़ प्राइमरी स्कूल में 300 खां मथे शागिर्द ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल में 100 खां मथे शागिर्दियाणियूं तइलीम हासिल कंदियूं आहिनि, जॾहिं त बॉयज़ स्कूल जी 3 रूम जी ज़बू हाल बिल्डिंग त आहे, पर ॼाणायल गर्ल्स स्कूल जी शागिर्दियाणियूं बिल्डिंग न हुअण करे खुले आसमान हेठि तइलीम हासिल कंदियूं हुयूं, जंहिंखे बॉयज़ स्कूल जे उस्तादनि पंहिंजे स्कूल जा रूम हवाले करे पाण ॻोठाइण जी मदद सां छपरा तैयार करे, जंहिंमें शागिर्दनि खे तइलीम ॾियनि था। 500 खां वठी 700 घरनि ते मुश्तमिल ॻोठ आहे। हिते ॿारनि जी तादाद जाम वधीक आहे ऐं जेको आहे हीउ स्कूल जेको 1987 खां हिते कम करे रहियो आहे। असां वटि कमरनि जी जेकी तादाद आहे उहे टोटल आहे गवर्नमेंट जी तरफ़ां जेका मिलियल आहिनि 3 कमरा, ऐं उन मां हिकिड़ो कमरो असां जेको गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल भडो कपरी हू बि हिते हली रहियो हो वणनि जे हेठि। उन्हनि खे असां पंहिंजी जेको आहे इंसानी नाते हिकिड़ो कमरो उन्हनि खे ॾेई छॾियो। उन्हनि वटि बि 100 छोकिरियूं जेके आहिनि उहे दाख़िल आहिनि ऐं जेको आहे असां वटि बचिया आहिनि बाक़ी 2 रूम, जंहिंमें असां पहिरीं कच्ची खां वठी 5 ताईं 6 क्लास पढ़ाए रहिया आहियूं ऐं असां वटि कमरनि जी तादाद घटि आहे। हीअ कमरा जेका असां हिते ठाहिया आहिनि शेड वग़ैरह, हीअ कुझु SMC जा पैसा, कुझु असां पंहिंजी मदद पाण तहत करे हीअ कमरा जेका ठाहिया आहिनि। उन्हनि जी बि जेको हालति ख़राबु आहे, छो त कचियूं छतूं आहिनि, कंहिं टाइम बि किरी सघे थियूं बरसातनि जे करे। 250-300 ॿार आहिनि, घर बि हिते असां 500-600 घर आहिनि, आसे पासे जा आहिनि। ॿारनि खे विहण जो बि मसइलो आहे, गर्मी जो बि वॾो मसइलो आहे, पखा बि असां वटि कोन्हे, अहिड़ा को छपरा आहिनि, इनमें कमु हलायूं पिया। बाक़ी असांखे गवर्नमेंट सां गुज़ारिश आहे त असांखे कमरा स्कूल लाइ ॾिना वञनि। असांजी स्कूल कच्ची आहे, असांखे कॾहिं बि ख़तरो पए थो। ऐं बेतक असीं बरसाति में टिमें ते असांजा किताब फुसी वञनि था ऐं असां वटि कमरा बि नंढा आहिनि। हिते कचियूं कोठियूं आहिनि, हीअ बि कई बरसाति में किरी सघनि थियूं, हुनजे करे असां वटि पखा बि वारा कोन आहिनि, कॾहिं गर्मी में असीं सर्द थी वञा था। असांजी बिल्डिंग खपे, असां छां में पढ़ंदा आहियूं। हाणे असांखे छोकिरियुनि जे स्कूल में पढ़ंदा आहियूं, असांखे हाणे बिल्डिंग मिले। सरदार शाह खे चवंदा महिरबानी करे ॾिसी वठो असांजे सर्वे करे असांजे ॻोठ खे, त वाकई स्कूल में ॿार पढ़ंदा पट ते वेही, न असां वटि बेंचूं आहिनि। 13,000 वारी 29,000 में खपे पई, असां मुश्किल न उहा बि कोन्हे। 300 नियाणियूं आहिनि, उन्हनि जो माना जॻह कोन्हे, किथे पढ़नि वीचारियूं, जॻह कोन्हे। असां पाण पंहिंजी मदद करे छना बना मास्तर जी मदद सां कोई हलिया आहिनि, उनमें छोकिरियूं नियाणियूं हेठि वेही पढ़ंदियूं। सिंध में तइलीम जी बहितरी जा दावा त ऐवाननि में वेही कया वञनि था, पर ज़मीनी हक़ीक़त साम्हूं ॾिसंदे सिंध हुकूमत खे अमली तौर तइलीमी बहितरी जे लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। कैमरामैन टीम सां गॾु जानिब दलवाणी, आवाज़ न्यूज़, बोदर फार्म।